नैना त वॾे अज़ाब में आहे। हाणे त ज़रीना बेगम जी नौकरियाणी बणिजी वई आहे। नैना उसी ताणी ख़ुशि नथी रही सघे जेसि ताणी हुनजी नवाब खान सां तलाक नथी थिए। रेस नैना खे तलाक ॾियण लाइ राज़ी ई नथो थिए। चए थो सॼी उमिरि इहा इन अज़ाब में भोगींदी रहंदी। अॼु नैना खे कंहिं बि तरीक़े सां कोर्ट वठी वञे त हुनजी तलाक थी सघे थी। जॾहिं त हुनखे घर खां ॿाहिरि निकिरण जी इजाज़त ई नथी मिले त हुनखे असां कोर्ट कीअं वठी वेंदासीं? अॼु नैना खे तूं वञी सम्झाइजि त हू पंहिंजी ज़िद छॾे ऐं घर वारनि जी जीअ में जी मिलाए त हुनजे मथां नवाब खान सख़्ती कुझु घटि कंदो। ईअं हुनखे घर मां ॿाहिरि वञण जी इजाज़त बि मिली वेंदी ऐं को मुनासिब मौक़ो ॾिसी हुनखे कोर्ट में पेश कंदासीं। इहा त ॻाल्हि मां नैना खे बार बार सम्झाई आहे, पर उहो बि घटि ज़िदी न आहे। अॼु ज़िद कंदी रहंदी त मारिजी वेंदी। मालिक साईं हुनजी भलाई कंदो। मां त हुनजे लाइ दुआ ई करे सघां थी। अॼु नवाब खान जहिड़े ज़ालिम सां मर्द ई नथा पुॼी सघनि त मां ऐं तूं हुनजो छा बिगाड़ींदासीं? सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।